बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमां जी ख़िदमत में असां डायरेक्ट इनडायरेक्ट जे मुतलिक़ कंप्लीट कोर्स हिकु क्लास सां वठी आया आहियूं। हिन क्लास में जेको आहे असां तव्हांखे डायरेक्ट इनडायरेक्ट जे मुतलिक़ कंप्लीट इन्फॉर्मेशन ॾींदासीं, यानी कि डायरेक्ट इनडायरेक्ट खे असां मुकमल इस्तेमालु कंदासीं हिन हिकु क्लास जे अंदरि। इन जा जेके बि रूल्स आहिनि, इन जा जेके बि कानून आहिनि, इहो असां सभई हिन हिकु क्लास जे अंदरि डिटेल सां जेको आहे डिस्क्राइब कंदासीं। हिन क्लास जे अंदरि असां तव्हांखे डायरेक्ट इनडायरेक्ट जा जेके बि रूल आहिनि तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदासीं। इन खां पहिरीं बि असां डायरेक्ट इनडायरेक्ट जे मुतालिक़ हिकु कोर्स क्रिएट कयोसीं, तंहिंखे असीं ऑलरेडी अपलोड करे चुका आहियूं। उन में असां क्लास वाइज़ जेको आहे डायरेक्ट इनडायरेक्ट खे डिफाइन कयोसीं। लेकिन हीअ डायरेक्ट इनडायरेक्ट जो हिकु अहिड़ो कोर्स आहे जंहिंमें असां फ़क़ति हिकु ई क्लास ठाहियूं पिया ऐं हिन क्लास जे अंदरि असां कोशिशि कंदासीं डायरेक्ट इनडायरेक्ट खे डिटेल सां तव्हांखे सम्झायूं। थी सघे त हीअ क्लास वॾी थी वञे, लेकिन ख़ैर आहे असां जेको आहे सो कोशिशि करे इहो ई कंदासीं जा डायरेक्ट इनडायरेक्ट खे जेतिरो थी सघे एतिरो असां ईज़िली डिफाइन करियूं, ताकी असांजा जेके लिसनर आहिनि ऐं व्यूअर आहिनि उहे असांजे हिन कोर्स मां मुकमल इन्फॉर्मेशन हासिलु करे सघनि। चलो स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजे कोर्स खे। सभिनी खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त नेरेशन छा आहे, छो जो डायरेक्ट इनडायरेक्ट मेथड आहे हिकु नेरेशन जो। उमेद कयूं था तव्हांखे सम्झ आयो हूंदो त डायरेक्ट इनडायरेक्ट छा आहे। डायरेक्ट इनडायरेक्ट आहे हिकु मेथड ऑफ नेरेशन। नेरेशन जो मतिलबु इहो आहे बयानु, यानी कि का ॻाल्हि को बयानु, तंहिंखे असीं नेरेशन चवंदा आहियूं। डायरेक्ट इनडायरेक्ट खे अवां नेरेशन पिणु चई सघो था, छो जो काफ़ी सेंटरनि में डायरेक्ट इनडायरेक्ट खे नेरेशन चवंदा आहिनि ऐं किथे किथे डायरेक्ट इनडायरेक्ट खे नेरेशन ऐं किथे नेरेशन खे वरी डायरेक्ट इनडायरेक्ट चवंदा आहिनि। त सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त नेरेशन छा आहे। नेरेशन असां चवंदा आहियूं कंहिं हिकु बयान खे असां छा चवंदा आहियूं, नेरेशन। अच्छा, डायरेक्ट इनडायरेक्ट में मेथड्स ऑफ नेरेशन, नेरेशन जा मेथड कहिड़ा आहिनि। नेरेशन जा ॿ मेथड हूंदा आहिनि, हिकु हूंदो आहे डायरेक्ट स्पीच ऐं ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट स्पीच। असां जेको आहे इन जे मुतलिक़ ई असीं क्लास ठाहे रहिया आहियूं। डायरेक्ट स्पीच असां चवंदा आहियूं सिधी ॻाल्हि खे, यानी कि जेका सिधी ॻाल्हि हुजे तंहिंखे असीं चवंदा आहियूं डायरेक्ट स्पीच। इनडायरेक्ट स्पीच असां चवंदा आहियूं अणसिधी ॻाल्हि खे, जेका सिधी न हुजे। अच्छा, अणसिधी कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ऐं सिधी ॻाल्हि कहिड़ी हूंदी आहे, चलो इनखे एग्ज़ाम्पल जी मदद सां क्लियर करियूं था। असां वटि ॿ शख़्स आहिनि, हिकु शख़्स आहे ए, ॿियो शख़्स आहे बी। केरु आहे, नंबर हिकु आहे ए ऐं नंबर ॿियो आहे बी। असां जॾहिं ए शख़्स बी सां कुझु बि चवे थो, बी खे का ॻाल्हि ॿुधाए थो, यानी कि ए शख़्स जॾहिं का ॻाल्हि बी खे ॿुधाए रहियो आहे त इहो ॻाल्हि थी वई डायरेक्ट, छो जो ए शख़्स उहो ई आहे जेको पंहिंजा अल्फाज़ पंहिंजी ज़ुबान मां बी खे ॿुधाए पियो, ऐं जेकॾहिं बी ए वारा साॻिया अल्फाज़ सी खे ॿुधाए पियो, यानी कि टे शख़्स खे ॿुधाए पियो, त इहो ॻाल्हि थी वेंदी इनडायरेक्ट। उमेद करियूं था तव्हांखे एतिरे ताईं क्लियर थी चुको हूंदो त डायरेक्ट छा आहे, इनडायरेक्ट छा आहे। अवां बिल्कुलु फोकस सां जेको आहे हिन क्लास खे सम्झण जी कोशिशि कजो, ऐं ख़ासि करे स्टार्टिंग में, छो जो स्टार्टिंग में अव्हांखे कुझु अहिड़ियूं पॉइंटूं ऐं कुझु अहिड़ा हिंट ॾींदुसि, जेकॾहिं अव्हांखे उहे क्लियर थी विया त अॻिते हली तव्हांखे जेके इन जा रूल आहिनि स्टेप बाय स्टेप असां रूल पढ़ंदासीं, अव्हांखे उहे ईज़ी लॻंदा ऐं अव्हांखे जेको आहे सो असांजी कहाणी ऐं डायरेक्ट इनडायरेक्ट जो जेको बि कॉन्सेप्ट आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो ऐं इन खां पोइ अव्हांखे रटाफिकेशन करण जी ज़रूरत न आहे। असांखे रटाफिकेशन करण जी ज़रूरत न आहे, असांखे बिल्कुलु यानी कि ओपन माइंड थी ही क्लास ॾिठणी आहे, ऐं ख़ासि करे स्टार्टिंग वारियूं पॉइंटूं, ताकी असांखे सॼो डायरेक्ट इनडायरेक्ट या नेरेशन कंप्लीट सम्झ में अची सघे। चलो वरी हिकु दफ़ा दोहरायूं था, असां पढ़े रहिया आहियूं हिन कोर्स में नेरेशन जे मुतलिक़। असांजो टॉपिक आहे नेरेशन। नेरेशन छा हूंदो आहे, नेरेशन असां चवंदा आहियूं बयान खे। नेरेशन असां छा खे चवंदा आहियूं, बयान खे, यानी कि नेरेशन जी माना ई आहे बयानु। असां बयान जे मुतलिक़ ई पढ़ा रहिया आहियूं। बयान घणनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, 2 क़िस्मनि जा बयानु हूंदो आहे, हिकु हूंदो आहे डायरेक्ट स्पीच ऐं ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट स्पीच। एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो त डायरेक्ट इनडायरेक्ट यानी कि मेथड आहिनि नेरेशन जा। नेरेशन जे अंदरि छा हूंदो आहे, हिकु हूंदो आहे डायरेक्ट स्पीच, ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट स्पीच। डायरेक्ट स्पीच उहा हूंदी आहे जेका सिधी ॻाल्हि हुजे, इनडायरेक्ट स्पीच उहा हूंदी आहे जेका अणसिधी ॻाल्हि हुजे। एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थियो। इन खां पोइ असां सम्झंदासीं त डायरेक्ट इनडायरेक्ट आहिनि छा। डायरेक्ट इनडायरेक्ट इहो आहिनि, इन लाइ असां हिते हिकु मिसाल ठाहियो आहे त ए ॻाल्हि, यानी कि 3 असां वटि शख़्स आहिनि, हिकु नंबर ए, नंबर बी ऐं नंबर सी। हीअ असां 3 शख़्स आहिनि। ए शख़्स जॾहिं ॻाल्हि ॿुधाए थो बी शख़्स खे, इहो ॻाल्हि थी वेंदी डायरेक्ट, यानी ए जी कयल ॻाल्हि बी वरी 3 शख़्स सी खे ॿुधाए पियो, त इहो ॻाल्हि थी वेंदी इनडायरेक्ट।
उम्मीद करियूं था तव्हांखे इन जो कॉन्सेप्ट जेको आहे क्लियर थी चुको हूंदो। असां वधीक इनखे डिटेल सां मिसालनि सां इन जा रूल पढ़ंदासीं, जेके रूल नो रूल आहिनि। असां स्टेप बाय स्टेप इहे जेके रूल आहिनि इन्हनि खे क्लियर कंदासीं। उन्ही में पिणु अव्हांजो डायरेक्ट इनडायरेक्ट जो कॉन्सेप्ट कंप्लीट जेको आहे क्लियर थी वेंदो। लेकिन उम्मीद करूं था त एतिरे ताईं जेको असां कुझु कॉन्सेप्ट क्लियर कयो आहे इहो बि तव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो। चलो अॻिते पंहिंजी क्लास खे वधायूं था। डायरेक्ट इनडायरेक्ट में सभ खां मेन शयूं हूंदियूं आहिनि ॿ कॉन्सेप्ट। असांखे ॿ मेन कॉन्सेप्ट जेके आहिनि असांखे पक्का करणा आहिनि। यानी कि ही ॿ उहे कॉन्सेप्ट आहिनि जेकॾहिं अव्हांखे स्टार्टिंग में सम्झ में अची विया त अव्हांजो डायरेक्ट इनडायरेक्ट जेको आहे सिस्टम तव्हांखे सम्झ में अची वेंदो। डायरेक्ट इनडायरेक्ट जो सिस्टम जेको आहे सिर्फ़ु ॿिनि शयुनि ते हूंदो आहे। नंबर 1 रिपोर्टिंग वर्ब ऐं नंबर 2 रिपोर्टेड स्पीच। ही ॿ शयूं आहिनि जिन्हनि ते डायरेक्ट इनडायरेक्ट जो मेन कॉन्सेप्ट आहे। ईअं खणी चवां इहे ॿ उहे शयूं आहिनि जेके डायरेक्ट इनडायरेक्ट जो बुनियाद आहिनि, बेसिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट जो। इहा ई हिकु जड़ आहे। अव्हांखे इहो ॿ मेन शयूं सम्झणियूं आहिनि, हिकिड़ी रिपोर्टिंग वर्ब ऐं ॿियो रिपोर्टेड स्पीच। इहो ई फार्मूलो आहे। डायरेक्ट इनडायरेक्ट जेको आहे सॼो इन्ही शइ ते डिपेंड करे थो। डायरेक्ट में बि इहे शयूं हूंदियूं आहिनि, इनडायरेक्ट में बि इहे ई शयूं हूंदियूं आहिनि। चलो इन खे क्लियर करियूं था त रिपोर्टिंग वर्ब छा आहे, रिपोर्टेड स्पीच छा आहे। रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच लाइ हिकु फॉर्मेशन आहे, हिकु फार्मूला, तंहिंखे सभ खां पहिरीं असीं सम्झूं था। सभ खां पहिरियों त सब्जेक्ट वर्ब +2 + ऑब्जेक्ट कोमा इनवर्टल कोमा। छा हूंदो? सभ खां पहिरीं असां वटि हूंदो सब्जेक्ट वर्ब टू ऑब्जेक्ट। ऐसे ताईं बि थी सघे थो, ख़ाली सब्जेक्ट + वर्ब बि थी सघे थो रिपोर्टिंग वर्ब में। ठीकु आहे, हिन पार्ट खे असीं चवंदासीं रिपोर्टिंग वर्ब। यानी कि जिते कोमा आहे न, ही कोमा ॾिसो पिया, हिन कोमा ते इहो थियो रिपोर्टिंग वर्ब। इन खां पोइ हिन खे अव्हां कोटेशन मार्क बि चई सघो था, इनवर्टल कोमा पिणु चई सघो था। हितां खां वठी यानी कि जितां अव्हां कोटेशन मार्क स्टार्ट थिए पई, हितां खां वठी ऐं जिते कोटेशन मार्क क्लोज़ थिए पई, एसीं ताईं जेको सेंटेंस हूंदो इन खे असीं चवंदासीं रिपोर्टेड स्पीच। उम्मीद करूं था त इहो बि तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो त रिपोर्टिंग वर्ब कहिड़ो आहे, रिपोर्टेड स्पीच कहिड़ो आहे। चलो आउं पंहिंजे सादनि लफ़्ज़नि में ॿुधायां थो। रिपोर्टिंग वर्ब असां चवंदा आहियूं ॻाल्हि करण वारे खे, जेको ॻाल्हि करे पियो, जेको ॻाल्हि ॿुधाए पियो, इन खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टिंग वर्ब। रिपोर्टेड स्पीच उहो हूंदो आहे जंहिंजे मुतालिक़ उहो ॻाल्हि करे पियो, कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए पियो, कंहिंजी ॻाल्हि ॿुधाए पियो, कहिड़ो किरदारु ॿुधाए पियो, उन ॻाल्हि खे, उन किरदार खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टेड स्पीच। हाणे इन खे जेको आहे सो असां हिन एग्ज़ाम्पल जी मदद सां सम्झूं था। अच्छा, इन खां पहिरियों तव्हांखे इहो ॿुधाईंदा इन जो शॉर्ट फॉर्म कहिड़ो आहे। छो जो असां रूल्स पढ़ंदासीं ऐं रूल्स में असां सिर्फ़ु ही शॉर्ट फॉर्म ई इस्तेमालु कंदासीं। RV जो मतिलबु आहे रिपोर्टिंग वर्ब, RS जो मतिलबु आहे रिपोर्टेड स्पीच, शॉर्ट फॉर्म आहे। हाणे मिसाल करियूं था, मिसाल जी मदद सां रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच खे क्लियर करियूं था। चलो असां वटि हिकु एग्ज़ाम्पल आहे, ही सेड टू मी, ही सेड टू मी। ऐसे ताईं असांजो थी वियो रिपोर्टिंग वर्ब, यानी कि हिन मूंखे चयो, मूंखे ॻाल्हि ॿुधाइण वारो ही आहे, इन खे असीं चवंदासीं रिपोर्टिंग वर्ब। एतिरा ताईं अव्हांजो क्लियर आहे। ऐं हितां ऐं इन खां पोइ हितां कोमा स्टार्ट थी आहे ऐं कोटेशन मार्क, यानी कि हितां खां कोटेशन मार्क स्टार्ट थिया आहे ऐं हिते कोटेशन मार्क क्लोज़ थींदी, लेकिन हिते क्लोज़ जो ऑप्शन ॾिनल कोन्हे, हिते कोटेशन मार्क क्लोज़ थींदी। हिन में जेको ॿुधायो वियो आहे, जेको किरदारु ॿुधायो वियो आहे, इन खे असीं चवंदासीं रिपोर्टेड स्पीच। यानी कि रिपोर्टिंग वर्ब में चयो आहे ही सेड टू मी, हिन मूंखे चयो आई एम ऑपरेटिंग कंप्यूटर, आउं कंप्यूटर हलाए रहियो आहियां। यानी कि हिन मुंहिंजे मुतलिक़ ॻाल्हि कई, मुंहिंजे मुतलिक़ ज़िक्र कयो त आउं कहिड़ो कमु करे रहियो आहियां, आउं छा परफॉर्म करे रहियो आहियां, आउं परफॉर्म करे रहियो आहियां ऑपरेटिंग कंप्यूटर। एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थी वियो। चलो इन खे असां जेको आहे सो रूल्स में वधीक क्लियर कंदासीं, छो जो ही बेसिक आहिनि ऐं मेन कॉन्सेप्ट आहिनि। इहे स्टार्टिंग में असां इन लाइ ॿुधाए रहिया आहियूं त इहे रूल्स जे अंदरि कंप्लीट जेके आहिनि इहे ई स्ट्रक्चर फॉलो कयो वेंदो ऐं इन ते जेके आहिनि असांजा रूल ठहिया विया आहिनि ऐं इन ते ई जेको आहे सो डायरेक्ट इनडायरेक्ट मुकमल असीं पढ़ूं था ऐं सम्झूं था। चलो स्टार्ट कंदा आहियूं। हाणे सर ही टेबल छा? टेबल जो मतिलबु इहो आहे त असां वटि जेकॾहिं डायरेक्ट में दिस हूंदो त इनडायरेक्ट में वञी दैट थींदो। इहो सब्जेक्ट में अची सघे थो, ऑब्जेक्ट में अची सघे थो। यानी कि डायरेक्ट जे ऑब्जेक्ट में जस्ट आहे त इनडायरेक्ट जे ऑब्जेक्ट में वञी इहो देन थींदो। जेकॾहिं डायरेक्ट जे ऑब्जेक्ट में न हुआ, इनडायरेक्ट जे ऑब्जेक्ट में वञी इहो देन थींदो। चलो मिसाल करियूं था। मिसाल कीअं हूंदो? मिसाल हीअं हूंदो, असां वटि हिकु मिसाल आहे।
अच्छा, हिन मिसाल जी मदद सां असां जेको टेबल आहे इन खे डिटेल सां सम्झूं था। असां अवां जेको आहे सो इन ते फोकस कजो त कीअं आहे ॻाल्हि। ही आहे सेंटेंस, ही सेड यू आर राइटिंग नाउ। हिन चयो तव्हां हींअर लिखी रहिया आहियो। हाँ लास्ट में ऑब्जेक्ट आहे, यानी कि डायरेक्ट जो ऑब्जेक्ट में हिते नाउ आहे। असांजो जेको टेबल जो मक़सदु इहो ॿुधाइणो आहे। असां जेको आहे सो असां पढ़े न रहिया आहियूं, असां इन खे कंप्लीट पोइ क्लियर कंदासीं। असांजे टेबल जो जेको कॉन्सेप्ट आहे इहो सम्झाए रहिया आहियूं त हीअ टेबल असां अवां लाइ छो ठाहियोसीं। हिते छा आहे, ही सेड टू मी यू आर राइटिंग नाउ, यानी कि डायरेक्ट जे लास्ट में ऑब्जेक्ट में नाउ आयो आहे। इहो इनडायरेक्ट में कीअं थींदो आहे, हिन सेंटेंस खे छॾे ॾियो, अवां कंफ्यूज़ थींदा ही कीअं ठहियो। इहो असां जेको आहे सो रूल खे ॾिसंदासीं, फॉलो कंदासीं, इन खां पोइ अवां खे डिटेल सां पढ़ाईंदासीं स्टेप बाय स्टेप। चलो हींअर असां सिर्फ़ु ऑब्जेक्ट जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, जेको हीउ टेबल जो असांजो टेबल खे सम्झाइण जो असांजो मक़सदु आहे। हिते लास्ट में ऑब्जेक्ट में नाउ आहे त इहो लास्ट जे ऑब्जेक्ट में वञी देन थींदो। उमेद तव्हांखे सम्झ में अची वियो त डायरेक्ट में यानी कि डायरेक्ट जो ऑब्जेक्ट में नाउ आहे त इनडायरेक्ट जो ऑब्जेक्ट में वञी देन थींदो। इहो ई असां हिते सिर्फ़ु तव्हांखे इन लाइ असां हिते ही टेबल ठाहियो आहे त डायरेक्ट में जेकॾहिं दिस हुजे त इनडायरेक्ट में वञी देट थींदो, डायरेक्ट में देज हुजे त इनडायरेक्ट में वञी दोस्त थींदो। उमेद त एतिरे ताईं ऐं ही टेबल पिणु तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजे फस्ट रूल खां, यानी कि पंहिंजी क्लास जो बाक़ाइदा आगाज़ कंदा आहियूं फस्ट रूल खां। ऐं असांजो जेको आहे सो फस्ट रूल खां वठी 9 रूल ताईं जेको आहे असांजो प्रोसीजर आहे ऐं डायरेक्ट इनडायरेक्ट जा कानून आहिनि, ऐं उहे ई असां जेको आहे हाणे स्टार्ट करियूं था। चलो फस्ट रूल असांजो आहे प्रेज़ेंट टेंस जो। अच्छा, प्रेज़ेंट टेंस छा हूंदो आहे, इहे असां टेंसन जी क्लासनि में तव्हांखे डिटेल सां सम्झाया आहियूं त प्रेज़ेंट टेंस छा हूंदो आहे। छो जो असीं टेंस जे मुतलिक़ ऑलरेडी असीं कोर्स अपलोड करे चुका आहियूं, अवां उहो पिणु असांजी चैनल में वञी ॾिसी सघो था। अच्छा, हिन रूल में चयो छा वञे थो, सभ खां पहिरियों मूंखे फस्ट रूल सम्झण जी कोशिशि कजो। छो जो जेकॾहिं मूंखे हीउ रूल फस्ट आहे, फस्ट रूल सम्झ में अची वियो, सेकेंड रूल सम्झ में अची वियो, त तव्हांखे बाक़ाइदा बाक़ी जेके 7 रूल हूंदा उहे ऑटोमेटिकली सम्झ में अची वेंदा, यानी कि उन्हनि खे सम्झण में तव्हांखे घटि टाइम वेस्ट करिणो पवंदो। फस्ट रूल असांजो चवे थो, जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब, ऐं तव्हांखे ॿुधायो आरवी जो मतिलबु आहे रिपोर्टिंग वर्ब, जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब ज़माने हाल यानी प्रेज़ेंट टेंस में हुजे या प्रेज़ेंट टेंस में आहे त पोइ रिपोर्टेड स्पीच तब्दील न थींदी। इन जो चवण जो मतिलबु इहो आहे, हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे, जेकॾहिं ही पार्ट यानी कि रिपोर्टिंग वर्ब ऐं ही पार्ट रिपोर्टेड स्पीच ॿई प्रेज़ेंट में आहे त ही चेंज न थींदियूं। सिर्फ़ु हिते छा चेंज थींदो, हिते चेंज थींदो सब्जेक्ट, ॿियो वरी ऑब्जेक्ट, सिर्फ़ु ही 2 चेंज थींदा। यानी कि ही जेको जुमिलो आहे रिपोर्टेड स्पीच आहे इहो बि प्रेज़ेंट में ई रहंदी। अच्छा, इन खे सम्झूं था कीअं इहो प्रेज़ेंट में रहंदी। इन लाइ असां हिते एग्ज़ाम्पल कंदासीं, मिसाल कंदासीं, मिसालनि जी मदद सां इनखे डिटेल सां क्लियर कंदा आहियूं। हिते असां वटि फस्ट मिसाल आहे। फस्ट मिसाल में चयो आहे, ही सेज़, हिन चयो, आई एम इल, आउं बीमार आहियां। हाणे इहो असां ॿिए पर्सन खे कीअं ॻाल्हि ॿुधाईंदासीं, यानी कि हाणे असां वटि जेको सेकेंड पर्सन आहे उन खे असीं कहिड़े हिसाब सां इन जी ॻाल्हि दोहराए ॿुधाईंदासीं। हाणे असां इन खे पंहिंजे अंदाज़ में ॿुधाईंदासीं, उहो हिन तरह ते ॿुधाईंदासीं, यानी कि ही सेज़ असां हिन खे ही सेज़ ई रहण ॾींदासीं। हाणे सम्झण जी कोशिशि कजो, फस्ट आहे ऐं फस्ट एग्ज़ाम्पल आहे अवां जो, यानी कि 100 + 2% जेको फोकस आहे अव्हांखे हाणे हिन सेंटेंस खे सम्झण ते ॾियणो आहे। 100 + 2% जेको अव्हांजो फोकस अव्हांखे हाणे हिन सेंटेंस खे सम्झण में ॾियणो आहे। छो जो फस्ट सेंटेंस आहे ऐं जेकॾहिं अव्हांखे हीउ सेंटेंस सम्झ में अची वियो, अव्हांखे अॻिते वारा सेंटेंस आसानी सां सम्झ में अची वेंदा। असां वटि सभ खां पहिरीं चयो आहे डायरेक्ट में ही सेज़, असीं इनडायरेक्ट में पिणु इन खे सेम रखंदासीं, यानी कि इन में चेंजिंग न कंदासीं। छो जो असांखे चयो आहे जेकॾहिं डायरेक्ट रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच ॿई प्रेज़ेंट में हुजनि त इन में चेंजिंग न थींदी। असां एतिरे ताईं इन खे साॻियूं रखियोसीं, सेम रखियोसीं। हिते बि ही सेज़ आहे, असां पिणु हिन खे ही सेज़ ई करे छॾियोसीं, यानी कि असांजो रिपोर्टिंग वर्ब जेको आहे इहो असां जेको आहे सो पुट करे छॾियोसीं। इन खां पोइ असां वटि सेकेंड ऑप्शन आहे कोमा ऐं इनवर्टल कोमा। असां इन्हनि ॿिन्हिनि खे रिमूव करे छॾींदासीं, असां इन्हनि ॿिन्हिनि खे ख़तमु करे छॾींदासीं। ख़तमु करे इन वारी जॻह ते असां लॻाईंदासीं देट, यानी कि इन जी जॻह ते असां यूज़ कंदासीं देट, असां देट जो इस्तेमालु कंदासीं, असां देट लॻाए छॾियोसीं। इन खां पोइ चयो आहे आई एम इल, आउं बीमार आहियां, त हाणे इन खे ॿिए पर्सेंट खे कीअं ॿुधाईंदासीं, हिन खे चवंदासीं ही इज़ इल। हाणे आई जी जॻह ते असां ही करे छॾियोसीं। नोट कजो त जिते बि आई हुजे उते ही थींदो, ही करे छॾियोसीं। आई एम इल, हाणे ही आहे त ही जो जेको हेल्पिंग वर्ब थींदो इज़, आई जो हेल्पिंग वर्ब एम, त इन लाइ असां ही इज़ इल करे छॾियोसीं। बाक़ी असां को बि चेंजिंग नाहे करे। चलो जेकॾहिं तव्हांखे ही सेंटेंस एतिरो सम्झ में न आयो आहे
त ख़ैर आहे असां हिकु ॿियो सेंटेंस करियूं था, उन ते तव्हां फोकस कजो ऐं सम्झण जी कोशिशि कजो। असां वटि जेको नेक्स्ट सेंटेंस आहे, हिन सेंटेंस में चयो वियो आहे यू से, तव्हां चयो माई ब्रदर इज़ वेरी काइंड टू मी, मुंहिंजो भाउ मूं ते वॾो महिरबानी आहे। असांखे हाणे हीउ इनडायरेक्ट में करिणो आहे, हीअ त असां डायरेक्ट में ॻाल्हि थी वई। हाणे असां हिनखे इनडायरेक्ट में कीअं कंदासीं? इनडायरेक्ट में असां हिन तरह ते कंदासीं, यू से एसि ताईं असां सेम ॻाल्हि रखंदासीं, कोमा खे ख़तमु कंदासीं ऐं नोटल कोमा खे ख़तमु करे इन वारी जॻह ते असीं देट जो इस्तेमालु कयोसीं। हाणे हिते माई ब्रदर इज़ वेरी काइंड टू मी, यानी कि मुंहिंजो भाउ मूं ते महिरबानी आहे। हाणे इहो असां 10% खे कीअं ॿुधाईंदासीं? तव्हांजो भाउ तव्हां ते वॾो महिरबानी आहे, ईअं चवंदासीं या न? 100% असां ईअं ई उन खे ॻाल्हि ॿुधाईंदासीं। त उहो ई ज़िक्र असां हिते इंग्लिश में लिखे छॾियो आहे, यानी कि माया यूअर थी वियो, माए जो असां यूअर कयोसीं। यूअर ब्रदर इज़ वेरी काइंड टू मी ऑब्जेक्ट में आहे, इन जो वञी ऑब्जेक्ट में छा थींदो? यू। सम्झ में अची वई ॻाल्हि? अव्हांखे जेको कॉन्सेप्ट हो क्लियर थी वियो। चलो हिकु ॿियो मिसाल करूं था ऐं उन में सम्झण जी कोशिशि कंदासीं। असां वटि जेको नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे, हिन एग्ज़ाम्पल में चयो वियो आहे यू से, तव्हां चयो आई स्पीक ट्रुथ, आउं सच ॻाल्हायां थो। चलो हिन खे असीं इनडायरेक्ट में कीअं कंदासीं? यू से एसि ताईं असां सेम रखंदासीं जीअं असां पहिरीं खां कानून जे हिसाब सां कंदा आया आहियूं। एसि ताईं असां सेम रखियोसीं, बिल्कुलु असां यू से करे छॾियोसीं। इन खां पोइ असीं कोमा ऐं इनवर्टल कोमा खे ख़तमु कयोसीं, रिमूव करे इन वारी जॻह ते असीं देट लिखे छॾियोसीं। असां हिते पिणु उहो ई कयोसीं। इन खां पोइ आई स्पीक ट्रुथ, आई वारो जॻह ते असां छा इस्तेमालु करियूं था? ही इस्तेमालु करियूं था, लेकिन आई स्पीक ट्रुथ, यू स्पीक ट्रुथ। सम्झ में अची वई ॻाल्हि? हिते कंदासीं यू स्पीक ट्रुथ, बसि। हिन में को एॾी वॾी ॻाल्हि ई न आहे, हिन में को मसइलो ई न आहे, सम्झण जी कोशिशि करियो। चलो हाणे असां रूल नंबर 2 खे सम्झण जी कोशिशि करियूं था। रूल नंबर 2 में चयो आहे जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब ज़मान माज़ी पास्ट टेंस में आहे त पोइ रिपोर्टेड स्पीच बि ज़मान में तब्दील थींदो, बशर्त उहो ज़माने हाल में आहे। अच्छा, हाणे कहिड़ी ॻाल्हि थिए पई? रूल नंबर 1 में त असां इहो ई ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब जेको आहे असां वटि प्रेज़ेंट में हुजे ऐं रिपोर्टेड स्पीच बि प्रेज़ेंट में हुजे त इन में को बि चेंजिंग न थींदी आहे, यानी कि रिपोर्टिंग वर्ब जेको आहे उहो सेम रहंदो ऐं रिपोर्टेड स्पीच जेको आहे उहो वरी बि प्रेज़ेंट में ई रहंदो। हाणे असां वटि ॻाल्हि करे पियो जेकॾहिं असां वटि जेको रिपोर्टिंग वर्ब जेको आहे इहो हुजे पास्ट में ऐं जेकॾहिं असांजी रिपोर्टेड स्पीच जेको आहे इहो हुजे असांजी प्रेज़ेंट में, पोइ असां छा कंदूं? पोइ असांखे कहिड़ो स्ट्रक्चर फॉलो करणो पवंदो? उहो ई कुझु असांखे सेकेंड रूल में ॿुधायो वियो आहे। चलो इनखे सम्झूं था। इन खां पहिरियों तव्हांखे मिसाल सम्झायां थो त मिसाल कीअं आहे। असां वटि हिकु मिसाल आहे, असांखे हिन मिसाल में चयो आहे ही सेड खे ॾिसी असां छा चवंदासीं? ही थियो सर पास्ट में ऐं ही ऑप्शन यानी कि रिपोर्टेड स्पीच असां वटि जेको आहे प्रेज़ेंट में। हाणे असांखे छा करणु घुरिजे? यानी कि रिपोर्टिंग वर्ब असां वटि थी वियो पास्ट में ऐं रिपोर्टेड असांजो थी वियो प्रेज़ेंट में। त असांखे इनडायरेक्ट में कहिड़ो रूल फॉलो कंदासीं ऐं असां कहिड़े हिसाब सां करेक्ट आंसर लिखे ईंदासीं? चलो इहो बि असां एग्ज़ाम्पल जे मदद सां सम्झायूं था तव्हांखे डिटेल सां। असां वटि फस्ट एग्ज़ाम्पल आहे। फस्ट एग्ज़ाम्पल में चयो आहे ही सेड, हिन चयो आई एम अनवेयर, आउं ठीकु न आहियां। ठीकु, एतिरे ताईं ॻाल्हि थी वई। हाणे असांखे इनखे इनडायरेक्ट में कीअं चेंज कंदासीं? हिते जेको ॻाल्हि थी वई ही सेड, इहो थी वई पास्ट में, आई एम इहो थी वई प्रेज़ेंट में। हाणे असां छा करियूं? हुते त असां पहिरीं पढ़िया आहियूं त हीअ बि प्रेज़ेंट में हो ऐं हीअ पार्ट बि प्रेज़ेंट में हो, त असां हिन में को बि चेंजिंग न कंदा हुआसीं। लेकिन हाणे हिते पास्ट में आहे ऐं हीअ प्रेज़ेंट में आहे, त हाणे छा करियूं? हाणे असांखे छा करिणो आहे? हाणे असां ईअं कंदासीं, यानी कि हीअ प्रेज़ेंट में आहे, हिते यानी कि रिपोर्टिंग वर्ब जेको आहे असां वटि पास्ट में आहे, त असांखे रिपोर्टेड स्पीच बि असां पास्ट में ई चेंज कंदासीं। उहो कीअं कंदासीं इहो आउं तव्हांखे ॿुधायां थो। हिते थी वियो ही सेड, असां करे छॾियोसीं ही टोल्ड, ऐं इहो बि अव्हांखे ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त हाणे चेंजिंग थींदी। ऐं तव्हांखे ॿुधायो त फस्ट रूल में असांखे का बि चेंजिंग न करणी हुई, लेकिन हाणे असांखे चेंजिंग करणी आहे। हाणे असांखे छा करिणो आहे? हाणे असांखे चेंजिंग करणी आहे। हाणे त ही सेड आहे न, हाणे इहो सेड चेंज थी वेंदो टोल्ड में। हाणे इहो सेड छा में चेंज थी वेंदो? टोल्ड में। असां कोमा इनवर्टर कोमा खे ख़तमु करे हिते असीं साॻी तरह दैट खे इस्तेमालु करे छॾियोसीं। हाणे असां वटि हीअ प्रेज़ेंट में आहे, यानी कि हीअ जेको असां वटि सेंटेंस आहे हीअ आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो। हाणे असां हिनखे चेंज कंदासीं पास्ट कंटिन्यूअस जो। पास्ट कंटिन्यूअस में जेकॾहिं असां वटि हीअ हुजे प्रेज़ेंट परफेक्ट में, त असां हिनखे चेंज करिणो आहे पास्ट परफेक्ट में। जेकॾहिं इहो असां वटि हुजे प्रेज़ेंट इंडेफिनाइट में, त असां हिनखे चेंज करिणो आहे पास्ट
इंडेफिनेट में। उम्मीद तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त असां कहिड़े हिसाब सां चेंज कंदासीं। हाणे असां रिपोर्टेड स्पीच जेको आहे असां वटि आहे प्रेज़ेंट। हाणे असां जेको रिपोर्टेड स्पीच आहे इहो असां वटि आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस में, इन खे असीं चेंज कंदासीं पास्ट कंटिन्यूअस में। ही आई एम अनवेल, इन खे असीं करे छॾींदासीं ही वॉज़ अनवेल। बसि असांजो जेको एग्ज़ाम्पल सम्झ में अची वियो, असांखे सेकेंड रूल सम्झ में अची वियो त जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब पास्ट में हुजे ऐं रिपोर्टेड स्पीच जेको आहे प्रेज़ेंट में हुजे त असांखे छा करणु घुरिजे। उमेद कयूं था तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी ऐं अव्हांजो जेको आहे हीउ कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो। इन हिसाब सां सेकेंड ऑप्शन आहे, सेकेंड एग्ज़ाम्पल आहे, इहो कुझु हिन तरह ते आहे। हिन खे पिणु असीं सम्झूं था ऐं वधीक मिसाल जेको आहे असां वधीक डिटेल सां क्लियर करियूं था। ही सेड आई एम राइटिंग अ लेटर नाउ, हिन चयो आऊं ख़त लिखी रहियो आहियां हींअर। ठीकु आहे, हाणे असां वटि पहिरीं वारो टेबल जी ॻाल्हि अची वई। चलो हिन खे टेबल खे सम्झूं था इन सेंटेंस में। ऐं हिन में चयो आहे ही सेड आई एम राइटिंग अ लेटर नाउ, हिन चयो आऊं हींअर ख़त लिखी रहियो आहियां। चलो ठीकु आहे, ॻाल्हि थी वई। इन जो इनडायरेक्ट कीअं कंदासीं? इनडायरेक्ट करण लाइ असां छा कंदासीं? असां रूल खे फॉलो कंदासीं। चलो असां वटि रूल कहिड़ो आहे? ही सेड, असां इन खे चेंज करे छॾींदासीं ही टोल्ड में। सम्झ में अची वई ॻाल्हि? इनवर्टल कोमा ऐं इनवर्टल कोमा खे असीं रिमूव करे इन वारी जॻह ते असां दैट जो इस्तेमालु कयोसीं। हाणे हिते ॾिसो प्रेज़ेंट कंटिन्यूअस में इन खे असीं पास्ट कंटिन्यूअस में चेंज कंदासीं। आई एम राइटिंग अ लेटर नाउ, इन खे असीं छा कंदासीं? ही वॉज़ राइटिंग अ लेटर देन। असां पहिरीं अव्हांखे ॿुधाया आहियूं टेबल में त जेकॾहिं असां वटि ऑब्जेक्ट में नाउ हुजे असां हिन खे छा में चेंज कंदासीं? देन में चेंज कंदासीं। उहो ई असां हिते रूल फॉलो कयोसीं। बाक़ी असां हिन में को चेंजिंग नाहे कई, का नयो स्टेप नाहे हिते फॉलो कयो। सिर्फ़ु असां जेको असां रूल खे फॉलो कयोसीं जेको असां स्टार्टिंग खां बिल्कुलु तरतीब खां सम्झी अची रहिया आहियूं। चलो हाणे ॻाल्हि करियूं था थर्ड रूल जे मुतालिक़। उमेद करियूं था तव्हांखे सेकेंड रूल बि सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं अव्हांखे सम्झ नथो अचे अव्हां असांखे व्हाट्सअप ते पुछी सघो था। व्हाट्सअप ते असांखे मैसेज करे पुछा करे सघो था, न तव्हां जेको आहे सो असांखे कमेंट करे सघो था। हाणे असां पढ़ंदासीं थर्ड रूल खे। रूल नंबर 3 में चयो वियो आहे जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब में ज़मान माज़ी हुजे पर जे रिपोर्टेड स्पीच में का हक़ीक़त आयल हुजे, रिपोर्टेड स्पीच में का बि तब्दीली न थींदी, उहो साॻियो रहंदो। अच्छा, हाणे ॻाल्हि कहिड़ी पई थिए? हाणे ॻाल्हि इहो थिए पई, हाणे कहाणी खे सम्झूं था ऐं ॻाल्हि खे पोइ सम्झूं था। चलो पहिरीं कहाणी करूं था। कहाणी इहो आहे जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग जेको वर्ब आहे, रिपोर्टिंग वर्ब में असां वटि अची वञे पास्ट टेंस। छा अची वञे? असां वटि अची वञे पास्ट टेंस। ऐं जेको रिपोर्टेड स्पीच वारो पार्ट आहे उन में असां वटि अची वञे का हक़ीक़त, यानी उहा ॻाल्हि अची वञे जंहिंखे असां अॼु बि मञूं था, पहिरीं बि असांजा इंसान मञंदा हुआ ऐं अचण वारे वक़्त में बि इंसान उन ॻाल्हि खे मञंदा ऐं उन रूल ते क़ाइमु रहंदा। त अहिड़ी तरह जी ॻाल्हि में त पोइ असां छा कंदासीं? रिपोर्टेड स्पीच में जेका हक़ीक़त हूंदी उन खे किथे बि चेंज न कंदासीं। चलो इन खे बि मिसालनि जी मदद सां सम्झूं था त इहो कहिड़े हिसाब सां थींदो। असां वटि फस्ट एग्ज़ाम्पल आहे। हिन मिसाल में चयो वियो आहे ही सेड, एसि ताईं जेको आहे असां वटि थी वियो पास्ट में, यानी कि ही रिपोर्टिंग वर्ब ज़मान माज़ी में ॻाल्हि थी वई, यानी कि ही पास्ट टेंस जी एसि ताईं ॻाल्हि थी वई। इन खां पोइ चयो आहे द अर्थ मूव्स राउंड द सन, यानी कि ज़मीन जेको आहे सिज जी चौधारी घुमे थी। इहो हक़ीक़त आहे, यानी कि इहो पहिरीं बि सिज खे घुमंदी हुई, हींअर बि ज़मीन सिज खे घुमे थी ऐं अचण वारे वक़्त में बि हीअ सिज खे ई घुमंदी। सम्झ में अचे ॻाल्हि? यानी कि पहिरीं वक़्त में बि ज़मीन जेको आहे सिज खे घुमंदी हुई, हींअर ई घुमे थी। छा फ्यूचर में इहो घुमणु बंदि करे ॾींदी? न, ईअं न आहे। त यानी इहो हक़ीक़त आहे, इन खे असीं तस्लीम कंदा आहियूं, पहिरीं वारा माण्हू बि तस्लीम कंदा हुआ ऐं अचण वारा माण्हू बि इन ॻाल्हि ते क़ाइमु हूंदा। त अहिड़ी ॻाल्हि लाइ असां छा कंदासीं? हीउ जेको पार्ट आहे हिन पार्ट में को बि चेंजिंग न कंदासीं, यानी कि रिपोर्टेड स्पीच में को बि चेंजिंग न कंदासीं। हाणे यानी कि पास्ट आहे त असां छा कंदा आहियूं? टोल्ड में चेंज कंदा आहियूं। ही टोल्ड दैट, एसि ताईं असांखे सम्झ में पहिरीं खां पढ़े अची रहिया आहियूं त एसि ताईं असां कहिड़े हिसाब सां चेंज कंदा आहियूं। इन खां पोइ हीउ जेको लिखियलु आहे लाइन, यानी कि रिपोर्टेड स्पीच जो सेम ई सेम असां हिते बिल्कुलु पेस्ट करे छॾंदासीं या उहा ॻाल्हि लिखी छॾंदासीं। सम्झ में अचे ॻाल्हि? त असांजो रूल नंबर 3 असांखे छा पियो चवे ऐं इन्हनि खे इस्तेमालु करण जो तरीक़ो कहिड़ो आहे। उमेद करूं था तव्हांखे सिर्फ़ु हिन हिकु एग्ज़ाम्पल जी मदद सां ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त हक़ीक़त में हीअ रूल नंबर 3 असांखे छा चवे थो ऐं इन खे इस्तेमालु करण जो तरीक़ो कहिड़ो आहे। चलो इन लाइ पिणु हिकु मिसाल करियूं था। असां वटि जेको हिकु ॿियो मिसाल आहे हिन में चयो वियो आहे ही सेड देयर आर 4 सीज़न इन अ ईयर। हिन चयो त साल में 4 मुदूं हूंदियूं आहिनि या साल में 4 सीज़न्स हूंदियूं आहिनि।
चलो इन ॻाल्हि खे पहिरीं वारा माण्हू बि तस्लीम कंदा हुआ त साल में जेको आहिनि 4 मुंदूं आहिनि, ऐं हींअर वारा माण्हू बि जेको आहे इहो ई ॻाल्हि मञनि था त साल में 4 मुंदूं ई रहनि थो। इन लाइ असां छा कंदासीं, साॻी ॻाल्हि खे कंदासीं। ही सेड आहे, इन खे असीं ही टोल्ड में यूज़ करे छॾियोसीं। कोमा इन्वर्टर कोमा खे रिमूव करे इन वारी जॻह ते असीं दैट जो इस्तेमालु कयोसीं, जीअं असीं पोयां खां करे रहिया आहियूं। ऐं इन खां पोइ जेको असां वटि रिपोर्टेड स्पीच में ॻाल्हि हूंदी, इन खे सेम हिते लिखे छॾींदासीं। देर आर 4 सीज़न इन अ ईयर, देर आर 4 सीज़न इन अ ईयर। उमेद तव्हांखे रूल नंबर 3 पिणु सम्झ में अची चुको हूंदो। चलो हाणे ॻाल्हि करियूं था रूल नंबर 4 जी। रूल नंबर 4 में चयो आहे जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच ॿई ज़मान माज़ी में हुजनि त पोइ रिपोर्टेड स्पीच ज़मान माज़ी बैदि पास्ट परफेक्ट में तब्दील कयो वेंदो। अच्छा, हाणे असां वटि रूल नंबर 4 छा आहे? रूल नंबर 4 असांखे चवे पियो जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब यानी कि हीअ जेको पार्ट आहे, हीअ पार्ट बि असां वटि पास्ट में हुजे ऐं रिपोर्टेड स्पीच ही बि पास्ट में हुजे, त हाणे असांखे छा करणु घुरिजे? हाणे असांखे कहिड़ो कानून फॉलो करणु घुरिजे? पहिरीं असीं फस्ट रूल में इहो ॿुधोसीं त हीअ बि प्रेज़ेंट में आहे, हीअ पार्ट बि प्रेज़ेंट में आहे, त असां कोई चेंजिंग न कंदा हुआसीं। इन खां पोइ असां हिकु ॿियो रूल में जेको आहे पढ़ियोसीं त हीअ पार्ट जेको आहे असां वटि पास्ट में हुजे ऐं हीअ पार्ट जेको आहे असां वटि प्रेज़ेंट में हुजे, त असां छा कंदा हुआसीं, हिन पार्ट खे वरी पास्ट में चेंज कंदा हुआसीं। लेकिन ॿई पार्ट जेकॾहिं असां वटि पास्ट में अची वञनि त हाणे असांखे छा करणु घुरिजे? इन लाइ चलो इन मिसाल खे असीं इनडायरेक्ट में चेंज कंदा आहियूं। इनडायरेक्ट में चेंज कीअं कंदासीं? हिते चयो आहे ही सेड टू मी, हिन मूंखे चयो आई वॉज़ नॉट एट होम यस्टरडे, ऐं गुज़िरियल ॾींहुं घर न हुअसि। हाणे इन खे असीं इनडायरेक्ट में चेंज कंदासीं। ही टोल्ड मी, हाणे मूंखे हिते हिकु ॿियो कानून आहे जेको फॉलो करिणो आहे। एसि ताईं ही टोल्ड करे छॾियोसीं। हाणे जेकॾहिं ही सेड टू मी हुजे न, त असां हिते टू खे रिमूव करे छॾींदा आहियूं, इन खे ख़तमु करे छॾींदासीं, इन खे न लिखंदासीं। असां हिते उहो ई कयोसीं त टू खे ख़तमु करे हिते सिर्फ़ु ओनली मी इस्तेमालु करे छॾियोसीं। ऐं इन खां पोइ असीं दैट जो इस्तेमालु कयोसीं। कोमा इन्वर्टर कोमा खे रिमूव करे असीं दैट जो इस्तेमालु कयोसीं। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं हिन पार्ट जी। हाणे मां नोट कजो, जेकॾहिं पास्ट जी ॻाल्हि हुजे, रिपोर्टेड स्पीच में पास्ट इनडेफिनेट हुजे, उन खे मां चेंज कंदो पास्ट परफेक्ट में। जेकॾहिं पास्ट कंटिन्यूअस जी ॻाल्हि हुजे तव्हां इन खे चेंज कंदव पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में। जेकॾहिं हिते पास्ट परफेक्ट जी ॻाल्हि हुजे उन खे वरी बि चेंज कंदव पास्ट परफेक्ट में ई। उमेद सम्झ में अची वेंदो। हाणे हिते ॻाल्हि करे रहिया आहिनि पास्ट कंटिन्यूअस जी। हाणे इन खे असां छा में चेंज कंदासीं? हाणे इन खे असीं चेंज कंदासीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में। त असां हिते उहो ई कयोसीं। हिते असीं ॻाल्हि खे छा में चेंज करे छॾियोसीं? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में। हिते ऑब्जेक्ट में यस्टरडे आहे, इन खे असीं प्रीवियस डे में चेंज कयोसीं। बाक़ी ॿियो कुझु बि न आहे कयोसीं। चलो हिकु ॿियो मिसाल खे ॾिसूं था। हिन में चयो वियो आहे ही सेड टू मी आई डिड माई वर्क वेल। हाणे असां हिते साॻियो ई कानून फॉलो कंदासीं। ही टोल्ड मी करे छॾींदासीं, टू खे रिमूव करे छॾींदासीं, टू खे न लिखंदासीं। ही टोल्ड मी आई डिड, यानी कि ही जेको आहे पास्ट इनडेफिनाइट जो आहे, त इन खे असीं छा में चेंज कंदासीं? पास्ट परफेक्ट में चेंज कंदासीं। आई डिड माई वर्क वेल, हिते असां हिन खे पास्ट परफेक्ट में चेंज कंदासीं। ही हैड डन हिज वर्क वेल। उमेद तव्हांखे रूल नंबर 4 सम्झ में अची वियो हूंदो। रूल नंबर 4 जी कहाणी कहिड़ी हुई ऐं इन खे इस्तेमालु करण जो तरीक़ो कहिड़ो हो। चलो हाणे ॻाल्हि कंदा आहियूं रूल नंबर 5 जी। रूल नंबर 5 में चयो वियो आहे सवालिया जुमिले जे मुतलिक़ असां रूल नंबर 5 में पढ़ंदासीं। रूल नंबर 5 जी जेको कहाणी आहे उहो ई आहे। सवालिया इंट्रोगेटिव तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे आस्क्ड या इंक्वायर्ड में बदिलाइबो। यानी कि असां वटि जेको रिपोर्टिंग वर्ब आहे जंहिंखे असीं पहिरीं त सेड हो त उन खे सेड कंदा हुआसीं, पोइ उन खे टोल्ड में चेंज कंदा हुआसीं। हाणे असांखे उहो आस्क्ड में चेंज करिणो आहे। छो चेंज करिणो आहे? जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टेड वर्ब खे हाल खां माज़ी या माज़ी खां बैदि, हिते रिपोर्टेड वर्ब कोन्हे, हिते रिपोर्टेड स्पीच आहे। हिते छा आहे? हिते रिपोर्टेड स्पीच आहे। चलो इन खे असां मिसालनि जी मदद सां सम्झूं था रूल नंबर 5 खे। असां वटि हिकु मिसाल आहे। हिन मिसाल जी मदद सां असां रूल नंबर 5 खे बिल्कुलु सही सम्झंदासीं ऐं इन जी कहाणी खे सम्झंदासीं। त रूल नंबर 5 छा थो चवे? रूल नंबर 5 में चयो वियो आहे ही सेड टू मी, हिते जेको आहे ॻाल्हि थी वई पास्ट जी। विल यू लिसन टू द म्यूज़िक। हाणे हिते ॻाल्हि थी वई मॉडल वर्ब जी, यानी कि रूल नंबर 5 में असां मॉडल्स वर्ब जो मुतलिक़ पढ़ंदासीं। अच्छा, मॉडल्स वर्ब छा हूंदा आहिनि? इन जे मुतलिक़ बि असीं ऑलरेडी हिकु कोर्स ठाहे अपलोड करे चुका आहियूं। जेकॾहिं मां बि मॉडल वर्ब सिखणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल जे प्लेलिस्ट में वञी हुतां मॉडल वर्ब जो जेका कोर्स आहे उहा मां डाउनलोड करे सिखी सघो था। लेकिन हाणे हिन रूल नंबर 5 में ॻाल्हि कंदासीं मॉडल वर्ब जी।
जेकॾहिं असां वटि ही पार्ट थी वियो रिपोर्टिंग वर्ब में ऐं ही पार्ट आहे असांजो रिपोर्टेड स्पीच। हिन में असां वटि ॻाल्हि हुजे पास्ट जी ऐं हीउ जेका हुजे ही हुजे मॉडल जी, त असां छा कंदासीं। हाणे असां जेकॾहिं सवाल जी ॻाल्हि हूंदी न, क्वेश्चन वारी ॻाल्हि आहे, इंट्रागेटिव आहे, त असां हिते विल वारी जॻह ते असां छा कंदासीं, हिकु लफ़्ज़ यूज़ कंदासीं इफ़। छा इस्तेमालु कंदासीं, इफ़ जो इस्तेमालु कंदासीं। चलो हाणे हिन खे सम्झूं था। हिते छा चयो वियो आहे त रिपोर्टिंग वर्ब खे असां आस्क्ड में चेंज कंदासीं, असां उहो ई कंदासीं। ही सेड टू मी, ही आस्क्ड मी करे छॾंदासीं। हिते सेड कंदा हुआसीं, हिते आस्क्ड करे छॾंदासीं। टू खे ख़तमु करे छॾूं था, टू खे हिते बि इस्तेमालु न कयोसीं, ही आस्क्ड मी करे छॾियोसीं। इन खां पोइ अव्हांखे एड करिणो आहे इफ़, यानी कि हिन में अव्हांखे इस्तेमालु करिणो आहे इफ़। जिते असां देट जो इस्तेमालु कंदा हुआसीं, हाणे असांखे हुते कॉमा इन्वर्टर कॉमा खे ख़तमु करे देट जो इस्तेमालु नाहे करिणो, हाणे असांखे इस्तेमालु करिणो आहे इफ़ जो। इफ़ आई वुड लिसन टू द म्यूज़िक, इन खे असीं पास्ट में चेंज करे छॾियोसीं। विल जो पास्ट छा आहे, वुड आहे, असां सिर्फ़ु उहो ई कयोसीं। हिते जेको आहे असां विल प्रेज़ेंट में आहे, त इन खे असीं पास्ट में चेंज करे छॾियोसीं। बाक़ी असां ॿियो को बि क़ानून नाहे कयो, कुझु बि असां हिन में ॿियो को रूल फॉलो नाहे कयो। चलो इन जो हिकु ॿियो मिसाल कयूं था ऐं डिटेल सां सम्झूं था। असां नेक्स्ट सेंटेंस आहे ही सेड टू मी, हिन मूंखे चयो कैन यू स्पीक इंग्लिश, छा तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाए सघो था। चलो इन जो असीं पास्ट कीअं कंदासीं, पास्ट करण लाइ असां इहो ई कंदासीं, ही सेड आहे इन खे ही आस्क्ड में चेंज करे छॾियोसीं। मी खे लिखियोसीं, देट वारी जॻह ते असां इफ़ जो इस्तेमालु कयोसीं। कैन जो असां पास्ट यूज़ करे कुड करे छॾियोसीं, स्पीक इंग्लिश, बाक़ी असां ॿियो कुझु बि नाहे कयो। असां जेको आहे सो सेम ई इस्तेमालु कयोसीं। कीअं इस्तेमालु कयोसीं, असांखे रूल जे हिसाब सां असांखे सेड वारी जॻह ते आस्क्ड इस्तेमालु करिणो, असां उहो कयोसीं। बाक़ी असां वटि जेको स्ट्रक्चर सेम आहे। हाणे हिन में यानी कि सवालिया हुजे त असां देट जो इस्तेमालु न इफ़ जो इस्तेमालु कंदा आहियूं, उहो कयोसीं। हिते जेको आहे असां वटि सवाल आहे कैन आहे, इन खे जेको आहे असां कुड में चेंज करे छॾियोसीं, छो जो कैन जो जेको सेकेंड फॉर्म आहे या थर्ड फॉर्म आहे उहो कुड आहे, असां कुड कयोसीं। बाक़ी असांजो सेम ई आहे। उमेदु करियूं था तव्हांखे रूल नंबर 5 पिणु सम्झ में अची चुको हूंदो। हाणे असां ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 6 जी। रूल नंबर 6 में बि असां वटि इंट्रोगेटिव जी ई ॻाल्हि आहे, यानी कि इन में बि असां सवालिया जे मुतलिक़ ई पढ़ंदासीं। इन लाइ बि असां वटि रिपोर्टिंग वर्ब में आस्क्ड जो इस्तेमालु कंदासीं। रिपोर्टेड स्पीच जेको आहे, हाणे असां वटि रिपोर्टेड स्पीच आहे, इहो आहे WH फैमिली जे मुतलिक़। यानी कि हाणे असां ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 6 में WH फैमिली जे मुतलिक़। अच्छा, इन खे मिसालनि जी मदद सां सम्झूं था। असां वटि हिकु मिसाल आहे। हिन मिसाल में चयो आहे ही सेड टू मी वेयर आर यू गोइंग नाउ, तव्हां हींअर केॾांहुं वञी रहिया आहियो। हिते जेको आहे WH फैमिली जे मुतलिक़ ॻाल्हि थी रही आहे। हाणे असां इन खे इनडायरेक्ट में कीअं चेंज कंदासीं, हिते जेको आहे सवाल थी रहियो आहे। सवाल असां छा कंदा आहियूं, आस्क्ड जो इस्तेमालु कंदा आहियूं। सेड वारी जॻह ते असां हिते पिणु आस्क्ड ई इस्तेमालु कयोसीं, बाक़ी असां कुझु चेंज न कयो। टू खे ख़तमु करे मी करे छॾियोसीं। लेकिन हाणे तव्हांखे हिते इफ़ जो इस्तेमालु बि नाहे करिणो, छो जो हिते WH फैमिली इस्तेमालु थी रही आहे। त असां छा कंदासीं, साॻी ॻाल्हि कंदासीं, वेयर आर यू गोइंग नाउ, इन खे असां छा कंदासीं, वेयर वरी बि फस्ट में ॾींदासीं। वेयर आर यू हो, हाणे वेयर आई वॉज गोइंग देन, नाउ जो असां देन करे छॾियोसीं। बाक़ी असां कुझु बि चेंज नाहे कयो। चलो इन खे हिकु ॿिए मिसाल सां वधीक सम्झण जी कोशिशि करियूं था। असां जेको हिकु ॿियो मिसाल आहे, हिन में चयो आहे आई सेड टू हिम, ऐं हिन खे चयो वेन डू यू गेट अप, तव्हां केॾी महिल उथो था। हाणे असां हिन खे ॻाल्हि कंदासीं इनडायरेक्ट में। इनडायरेक्ट में साॻियो रूल फॉलो कंदासीं। सेड खे असीं आस्क्ड में चेंज करे छॾींदासीं, उहो ई हिते असां कयोसीं, आस्क्ड में चेंज करे छॾियोसीं। वेन खे असीं वेन ई रहणु ॾींदासीं, हिम खे हिम, टू खे ख़तमु करे वेन जो वेन रहंदो। हाणे हिते ॻाल्हि थी रही हुई प्रेज़ेंट जी, वेन डू यू गेट अप, हाणे हिनखे असीं पास्ट में चेंज कंदासीं। हिते जेको आहे सो प्रेज़ेंट जो आहे, असां हिनखे पास्ट में करे छॾींदासीं। वेन डू यू हो, असां वेन ही गोट अप थी वियो, बसि ॻाल्हि ख़तमु। यानी ॻाल्हि ख़तमु ईअं थी वई। हिते जेको ॻाल्हि थी रही हुई, हिते ॻाल्हि थी रही हुई प्रेज़ेंट इंडेफिनाइट जी। असां पोयां पढ़े रहिया आहियूं त हिते प्रेज़ेंट इंडेफिनाइट हुजे, हिनखे असीं पास्ट इंडेफिनाइट में चेंज कयोसीं। हिते बि असां पास्ट इंडेफिनाइट में हिनखे चेंज करे छॾियोसीं। असां ॿियो कुझु बि हिते नाहे कयो। उमेदु करियूं था तव्हांखे रूल नंबर 6 सम्झ में अची वियो हूंदो। हाणे ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 7 जे मुतलिक़। रूल नंबर 7 में असीं इम्पेरेटिव सेंटेंस जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं। इम्पेरेटिव सेंटेंस असां चवंदा आहियूं मूड खे, इंसान जो केॾी महिल कहिड़ो मूड हूंदो आहे, केॾी महिल कहिड़ी सिचुएशन में हूंदो आहे, कॾहिं कहिड़ो मूड आहे।
त असां हिन रूल नंबर 7 में उही ॻाल्हि कंदासीं। इम्पेरेटिव सेंटेंस खे असीं चवंदा आहियूं अमरी सेंटेंस। अमरी इम्पेरेटिव तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे असां चेंज कंदासीं। ऑर्डर्ड में, एडवाइज़ में, फॉर हैबिट में या वरी अमा प्रोहिबिट्स, रिक्वेस्टेड, आस्क्ड या पर्पस्ड में इस्तेमालु करे सघो था। कुझु बि हुजे वग़ैरह में तव्हां जेको आहे सो बदिलाए सघो था। अच्छा, इन खां पोइ असां रिपोर्टेड स्पीच खे छा कंदा आहियूं? रिपोर्टेड स्पीच में जेकॾहिं उहा माज़ी में आहे त रिपोर्टेड स्पीच खे हाल खां माज़ी या माज़ी बैद में बदिलाइबो। उहा ई ॻाल्हि आहे जेका असां पहिरीं करंदा आया आहियूं, बिल्कुलु असां करे रहिया आहियूं पोयां क्लासनि खां। ऐं गुज़िरियल यानी कि रूल नंबर 6 में पिणु इहो क़ानून इस्तेमालु कयोसीं, उहो ई क़ानून हिते इस्तेमालु कंदासीं। सिर्फ़ु असांखे रिपोर्टिंग वर्ब ई चेंज करणी आहे। चलो इन जे मुतलिक़ बि एग्ज़ाम्पल करियूं था ऐं इन खे सम्झण जी कोशिशि करियूं था। असां फस्ट मिसाल आहे, अली सेज़ टू हिम गो अवे, हितां परे हट। अली हिन खे चयो त तव्हां हितां हटी वञो, परे हटी वञो। इन खे असीं डायरेक्ट में कीअं कंदासीं, यानी कि इनडायरेक्ट में असां हिन खे कीअं चेंज कंदासीं? असीं ॻाल्हि करे रहिया हुआसीं मूड जी, ऐं तव्हांखे चयो त इम्पेरेटिव सेंटेंस मतिलबु मूड जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं। त हिते असां उहो ई क़ानून फॉलो कंदासीं। हिते आहे अली सेड टू हिम, अली हिन खे चयो। अली वारी सेड वारी जॻह ते असां छा चयोसीं? असां छा इस्तेमालु करे सघूं था? एडवाइज़ इस्तेमालु करे सघूं था। मूड खे इस्तेमालु कंदासीं। हाणे हिते ॾिसो, परे हट असां कंहिं मूड में चवंदा आहियूं? डायरेक्ट चई ॾींदा आहियूं। कंहिंखे चवंदा आहियूं न हितां परे हट, डायरेक्ट चवंदा आहियूं न असां। इन लाइ असां न कंहिंखां परमिशन वठूं था, न कंहिंखां ॿिए खां परमिशन वठूं था। हिते असां हिते डायरेक्टेड चयोसीं, यानी कि सेड वारी जॻह ते हाणे असां मूड जो इस्तेमालु कंदासीं। परे हट वारी जॻह ते असां मूड जो इस्तेमालु कयोसीं डायरेक्टेड। हिम टू गो अवे, बाक़ी असां ॻाल्हि सेम ई रखंदासीं, यानी को बि चेंज न कंदासीं। चलो इन जो हिकु ॿियो मिसाल करूं था, सम्झण जी कोशिशि करियूं था। हिन मिसाल में चयो आहे, ही सेड टू हिम प्लीज़ हेल्प मी। हाणे हिन मिसाल जी मदद सां आउं इम्पेरेटिव सेंटेंस खे डिटेल सां सम्झायां थो, तव्हांखे बि सम्झ में अची वेंदो। हिन में असीं ॻाल्हि कंदासीं मूड जी, त इंसान जो कहिड़ो मूड आहे। हिन में चयो आहे ही सेड टू हिम, हिन खे चयो प्लीज़ हेल्प मी, तव्हां मुंहिंजी मदद करियो। यानी कि हाणे हिते रिक्वेस्ट करे पियो, कंहिंखे अर्ज़ु करे पियो, त असां हाणे अर्ज़ु वारी जॻह ते रिक्वेस्टेड इस्तेमालु करे छॾींदासीं। ही सेड आहे, इन वारी जॻह ते असीं ही रिक्वेस्टेड इस्तेमालु करे छॾींदासीं। यानी कि ही जेको आहे सो रिक्वेस्ट करे रहियो आहे। ही रिक्वेस्टेड हिम, टू खे ख़तमु करे छॾींदासीं। टू हेल्प मी, हाणे त जेको प्लीज़ आहे न, प्लीज़ खे रिमूव करे छॾींदासीं इनडायरेक्ट में, ऐं टू जो इस्तेमालु कंदासीं। यानी कि पहिरीं असां दैट जो इस्तेमालु कंदा हुआसीं, पोइ इफ़ जो इस्तेमालु कंदा हुआसीं, इन खां पोइ असीं WH फैमिली वारो अखर। लेकिन इम्पेरेटिव सेंटेंस में असीं टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं हिते बि टू हो, हाणे हिते बि टू, हेल्प हिम, ॻाल्हि ख़तमु। उमेदु करियूं था तव्हांखे रूल नंबर 7 पिणु सम्झ में अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 8 जे मुतलिक़। रूल नंबर 8 में असीं ख़्वाहिशा जुमिले जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं। इन खे असीं ऑप्टेटिव चवंदा आहियूं। ऑप्टेटिव तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे प्राइड या विश्ड में तब्दील करणो पवंदो। रूल नंबर 8 में असां छा जी ॻाल्हि कंदा आहियूं? रूल नंबर 8 में असीं ॻाल्हि कंदा आहियूं कंहिं ख़्वाहिश जी ॻाल्हि हूंदी या वरी कंहिं दुआ जी ॻाल्हि हुजे, त उन लाइ असां डायरेक्ट खे इनडायरेक्ट में कहिड़े हिसाब सां चेंज कंदासीं, उन जी ॻाल्हि कंदा आहियूं। उहो कुझु हिन तरह ते आहे, रिपोर्टिंग वर्ब खे प्राइड या विश्ड में तब्दील कबो आहे। जीअं असां पोइ जेको रूल नंबर 7 में असीं मूड जे मुतालिक़ ॻाल्हि करे रहिया हुआसीं, लेकिन हिन रूल में असां हिन खे जेको आहे सो विश्ड में इस्तेमालु कंदासीं या वरी प्राइड में इस्तेमालु कंदासीं। अच्छा, इन खां अॻिते छा आहे? जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टेड स्पीच खे हाल खां माज़ी ऐं माज़ी खां माज़ी बैद में बदिलाइबो। चलो हीउ क़ानून असांजो पुराणो थी वियो, यानी कि इन क़ानून खे असीं पोयां खां पढ़ंदा आया आहियूं। असां सिर्फ़ु रिपोर्टिंग वर्ब खे चेंज कंदासीं, बाक़ी जेको क़ानून आहे इहो असां पोयां खां पढ़ंदा आया आहियूं। इहो असांखे बिल्कुलु सम्झ में अची चुको आहे। चलो इन खे असां मिसालनि जी मदद सां डिटेल सां सम्झूं था। असां फस्ट मिसाल आहे, ही सेड मे यू लिव लॉन्ग, मुंहिंजी दुआ आहे तव्हां जेको आहे वॾी उमिरि जा थियो, तव्हांजी ज़िंदगी वॾी थिए। अच्छा, हाणे इन में चेंजिंग छा करिणो आहे? हाणे असांखे नोट करिणो आहे त तव्हांजी उमिरि वॾी थिए, इहो असां उन खे दुआ करे रहिया आहियूं या वरी इहो असांजी का ख़्वाहिश आहे, इन खे ॾिसंदासीं। हाणे ॾिसे इन खे इनडायरेक्ट में चेंज कंदासीं। यानी कि हिते आउं इन खे दुआ ॾेई रहियो आहियां, त असां छा जो इस्तेमालु कंदासीं? असां इस्तेमालु कंदासीं हिते प्राइड जो, यानी कि दुआ जो इस्तेमालु कंदासीं। बाक़ी ही जेका आहे प्रेज़ेंट में आहे त इन खे पास्ट में चेंज कंदासीं, उहो असां पोयां खां पढ़ंदा आया आहियूं। उहो ई कुझु हिते कयोसीं। देट जो इस्तेमालु खां पोइ असां इन खे आई मे आहे त मे जो पास्ट वञी माइट थींदो, उहो ई हिते कुझु कयोसीं। चलो इन खे पाण हिकु ॿिए मिसाल सां सम्झण जी कोशिशि करियूं था। हाणे असां मिसाल नंबर 3 आहे। मिसाल नंबर 2 असां इन लाइ न पढ़ियो त मिसाल नंबर 2 में बि असां जेको आहे सो प्राइड जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, लेकिन हाणे मिसाल नंबर 3 में असां
विश जी ॻाल्हि कंदासीं, ख़्वाहिश जी ॻाल्हि कंदासीं। चलो इन खे पिणु सम्झण जी कोशिशि करियूं था। इन में चयो आहे ही सेड वुड दैट आई वर रिच, यानी कि आउं अमीर हुजां, काश आउं अमीर हुजां। इन में जेको आहे ख़्वाहिश जी ॻाल्हि थिए पई। ख़्वाहिश जी ॻाल्हि थिए पई त हाणे असांखे छा करिणो आहे? हाणे असांखे कुझु बि नाहे करिणो। हीउ जेको सेड आहे इन खे असीं विश्ड में इस्तेमालु कंदासीं, यानी कि ख़्वाहिश में इस्तेमालु कंदासीं। विश्ड लिखे चवंदासीं। बाक़ी जुमिले खे असां उहो ई कंदासीं जीअं पोयां करे रहिया आहियूं। हाणे जुमिले खे बाक़ी जुमिले खे असां पहिरीं वांगुरु चेंज कंदासीं। दैट जो इस्तेमालु कयोसीं, यानी कि हिते जेको आहे सो प्रेज़ेंट, यानी कि ही पार्ट जेको आहे असां वटि पास्ट कंटिन्यूअस में आहे, इन खे असीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में चेंज करे छॾियोसीं। उमेद त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची चुकी हूंदी। चलो हाणे रूल नंबर 9 जे मुतालिक़ ॻाल्हि करियूं था। रूल नंबर 9 में असां पढ़ंदासीं एक्सक्लेमेटरी जुमिलनि जे मुतालिक़। एक्सक्लेमेटरी जुमिला असां चवंदा आहियूं अजबी जुमिला, यानी कि अचानक वारी ॻाल्हि, जेका ॻाल्हि तव्हांखे हैरियत में विझे छॾे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ असांखे डायरेक्ट खे इनडायरेक्ट में कीअं चेंज करियूं। एक्सक्लेमेटरी असां जुमिला कहिड़ा हूंदा आहिनि जेके अचानक खां ख़बर पवे, फ़ौरन ख़बर पवे ऐं इंसानु हैरान थी वञे या वरी इंसानु परेशान थी वञे यकदमि। अहिड़नि जुमिलनि खे असीं चवंदा आहियूं अजबी जुमिला या वरी एक्सक्लेमेटरी सेंटेंस। चलो इन खे पिणु सम्झूं था रूल जी मदद सां। ऐं हिन में रूल जेको चयो वियो आहे, इन में चयो आहे अजबी एक्सक्लेमेटरी तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे एक्सक्लेम्ड में तब्दील कबो। जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टेड स्पीच खे हाल खां माज़ी ऐं माज़ी खे माज़ी बैद में बदिलाइबो। उहा ई पहिरीं वारी ॻाल्हि। चलो इन खे मिसालनि में सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। इन जो फस्ट मिसाल आहे। हिन मिसाल में चयो आहे ही सेड, हिन चयो हुर्रे वी वन द मैच, असां मैच खटे वियासीं। अच्छा, इन खे असीं चेंज कीअं कंदासीं? चेंज असीं कंदासीं सेंटेंस खे ॾिसी करे। छा खे ॾिसी करे? सेंटेंस खे ॾिसी करे। हिते असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं कंहिं ख़ुशी जे मुतलिक़, असां ख़ुशि थी रहिया आहियूं। हुर्रे जो इस्तेमालु कयो आहे। हुर्रे जो इस्तेमालु करियूं या वरी कंहिं ख़ुशि थियूं, ख़ुशी वारे जॻह ते असां इस्तेमालु कंदा आहियूं जुआए। हाणे असां चेंज कीअं कंदासीं? स्टार्ट खां चेंज करणु तव्हांखे सेखारियां थो। हिते सेड आहे। सेड असांखे रूल छा पियो चवे? असांखे चेंज करिणो आहे एक्सक्लेम्ड में। असां हिन खे एक्सक्लेम्ड में चेंज करे छॾियोसीं। इन खां पोइ असां जेको आहे सो हिते वारो हिन सेंटेंस खे ॾिसंदासीं, यानी कि रिपोर्टेड स्पीच खे ॾिसंदासीं। रिपोर्टेड स्पीच जेको आहे असां वटि ख़ुशी जी आहे त असां जुआए जो इस्तेमालु कंदासीं। जुआए जो इस्तेमालु करण खां पोइ असां जेको आहे सो बाक़ी वारे सेंटेंस खे पहिरीं जे कानून जे हिसाब सां चेंज करे छॾींदासीं। चलो इन खे हिकु ॿिए मिसाल सां वधीक डिटेल सां क्लियर करियूं था। असां मिसाल नंबर 3 आहे। मिसाल नंबर 3 असां इन लाइ तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं ताकी तव्हांखे रूल नंबर 9 जेको आहे क्लियर सम्झ में अची वञे। हाणे हिन रूल नंबर 9 में छा चयो वियो आहे? रूल नंबर 9 जो असां ॻाल्हि करे रहिया आहियूं। पहिरें मिसाल में असां हिन खे कुझु सम्झोसीं, बाक़ी जेको आहे असां हिन 3 नंबर मिसाल में सम्झूं था ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त रूल नंबर 9 जो मक़सदु कहिड़ो आहे। हिन जेको सेंटेंस आहे, हिन सेंटेंस में चयो आहे ही सेड, हिन चयो इलास ही इज़ डाइड, इलास ही इज़ डाइड, अड़े हू मरी वियो। यानी कि हिते अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हुन यानी कि अफ़सोस में चयो, ग़म में चयो। हाणे असां जॾहिं का ॻाल्हि ग़म में कयूं, जॾहिं का ॻाल्हि असां अफ़सोस में करियूं त असां हिन खे इनडायरेक्ट में कीअं चेंज कंदासीं? सेम रूल फॉलो कंदासीं। सेड खे असीं एक्सक्लेम्ड में चेंज करे छॾींदासीं। हिते पिणु उहो ई कयोसीं। सेड खे असीं एक्सक्लेम्ड में इस्तेमालु कयोसीं ऐं इन सां गॾोगॾु असीं विथ जो इस्तेमालु कयोसीं। विथ जो इस्तेमालु अव्हांखे लाज़मी करिणो आहे, छो जो विथ एक्सक्लेम्ड सां गॾु अव्हांखे विथ लाज़मी ॾियणो आहे। इन खां पोइ असां इस्तेमालु कंदासीं ग्रैफ जो। ग्रैफ जो छो इस्तेमालु करे रहिया आहियूं? ग्रैफ जो असां इन लाइ इस्तेमालु कयो आहे छो जो असीं का ॻाल्हि ॾुख में करे रहिया आहियूं, का ॻाल्हि असां ग़म में करे रहिया आहियूं, त इन लाइ असां हिते ग्राफ जो इस्तेमालु कयोसीं। इन खां पोइ असीं हिते दैट जो इस्तेमालु कयोसीं। दैट जो इस्तेमालु करण खां पोइ सेंटेंस खे ॾिसंदासीं। हिते सेंटेंस असांजो आहे प्रेज़ेंट जो, इन खे असीं पास्ट में चेंज करे छॾींदासीं। ही इज़ डाइड आहे, इन खे असीं ही हैड डाइड करे छॾियोसीं। उमेद करियूं था त अव्हांखे डायरेक्ट इन डायरेक्ट जा जेके बि रूल हुआ उहे पसंदि आया हूंदा, सम्झ आया हूंदा। हिन हिकु क्लास में असां अव्हांखे नरेशन जो कंप्लीट जेको कोर्स हो उहो ॿुधायोसीं ऐं कंप्लीट इस्तेमालु ॿुधायोसीं। जेकॾहिं तव्हांखे हिन क्लास मां का ॻाल्हि सम्झ न आई हुजे उहो असांखां कमेंट करे पुछा करे सघो था, या वरी उहा ॻाल्हि अव्हां असांखां व्हाट्सअप ते पिणु पुछा करे सघो था। चलो हाणे असां हिकु ॿिए क्लास सां ईंदासीं, हिकु ॿिए कोर्स सां तव्हां सां मिलंदासीं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरत बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता।